ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 11/2024। मिठा मिठा बाप तेरे चवंदा मीठे मीठे ॿार। बाप जी यादि सां गॾु गॾु ज्ञान धन सां संपन्न ठहो। बुद्धि में सॼो ज्ञान घुमंदो रहे तॾहिं अपार ख़ुशी रहंदी। सृष्टि चक्र जी ज्ञान सां त चक्रवर्ती राजा ठही वेंदो। प्रश्न कंहिं ॿार मनुष्यनि अर्थात मनुष्यनि जी प्रीत बाप सां न थी सघंदी आहे। उत्तरा जो रौरव नर्क में रहण वारे विकारनि सां प्रीत कंदा आहिनि। अहिड़ा मनुष्यनि जी प्रीत बाप सां न थी सघंदी आहे। तव्हां ॿार बाप खे पहचाने वञे करे तव्हांजी बाप सां प्रीत आहे। प्रश्न आहे कंहिंखे सत्युग में अचण जो हुकुम न आहे। उत्तरा जो बाप खे बि सत्युग में अचिणो न आहे त हुते काल बि न अची सघंदो आहे। जे रावण खे सत्युग में अचण जो हुकुम न आहे, ईअं बाबा चवंदा आहिनि मूंखे बि सत्युग में अचण जो हुकुम न आहे। बाबा त तव्हांखे सुखधाम जो लाइक़ु ठाहे करे घर वठी ईंदा आहिनि। उन्हनि खे लिमिट मिलियल आहे। शिव बाबा खे लिमिट मिलियल आहे। ओम शांति। रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। रूहानी ॿार यादि जी यात्रा में वेठा आहिनि। अंदर में ये ज्ञान आहे न कि असां आत्माऊं यादि जी यात्रा ते आहियूं। यात्रा अक्षर त ज़रूरु दिलि में अचिणो खपे। जीअं उहे यात्रा कंदा आहिनि हरिद्वार अमरनाथ जी यात्रा पूरी करे पोइ लौटी ईंदा आहिनि। हिते पोइ तव्हां ॿारनि जी ॿुद्धि में आहे कि असां वेंदा आहियूं शांति धाम में। बाप अची करे असांखे हथ पकड़ियो अथई। कहिड़ो हथ आहे? बुद्धि रूपी हथ पकड़े करे पार वठी वेंदा आहिनि। हिते बि हथ पकड़ो छो जे विषय सागर में पिया आहियूं। हाणे तव्हां शिव बाबा खे यादि करो, घर खे यादि करो। अंदर में अचिणो खपे कि असां वञूं था। हिन में मुख सां कुझु ॻाल्हाइण जी दरकार न आहे। अंदर में सिर्फ़ु यादि रहे बाबा आयल आहिनि असां सभिनि खे वठी वञण लाइ। यादि जी यात्रा ते ज़रूरु रहणो आहे। बाबा चवंदा आहिनि यादि जी यात्रा ते ज़रूरु रहणो आहे। सिधा ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करिणो आहे। हिन यादि जी यात्रा सां ई तव्हांजा पाप कटिजंदा है न। त ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि कंदा रहो। हिन यादि जी यात्रा सां ई पाप कटिजंदा। तॾहिं असां हुन मंज़िल ते पहुचंदासीं। त यादि कंदा वञो पाप कटिजंदा वेंदा असां हुते वञी पहुची वेंदासीं। मां आत्मा वेंदी बाबा वेंदी। केतिरो क्लियर बाप सम्झाईंदा आहिनि। जीअं नंढे ॿारनि खे पढ़ाइबो आहे सिधे बुद्धि में हुजे कि बाबा खे यादि कंदा वञो। बाप जो कमु ई आहे पावन ठाहे करे पावन दुनिया में वठी वञनि। बाबा ॿारनि खे वठी वेंदा आहिनि। आत्मा खे ई यात्रा करणी आहे न। असां आत्माउनि खे बाप खे यादि करे घर वञिणो आहे। घर पहुचंदासीं पोइ बाप जो कमु पूरो थी वेंदो। बाप ईंदा ई आहिनि पतत खां पावन ठाहे करे घर वठी वञनि। पढ़ाई त हिते ई पढ़ंदा आहियूं न। भल घुमो फिरो कोई बि कमु काज करो बुद्धि में यादि रहे। योग अक्षर में यात्रा सिद्ध न थींदी आहे। योग सन्यासियुनि जो आहे अक्षर। हू त सभु मनुष्यनि जी मत आहे। अधु कलाक तव्हां मनुष्य मत ते हलंदा आहियो, अधु कलाक दैवी मत ते हलंदव। हाणे तव्हांखे मिलंदी आहे ईश्वरीय मत। योग अक्षर न चओ, यादि जी यात्रा चओ। आत्मा खे इहा यात्रा करणी आहे। उहा थींदी आहे जिस्मानी यात्रा शरीर सां गॾु। इन में त शरीर जो कमु ई न आहे। आत्मा ॼाणंदी आहे असां आत्माउनि जो उहो स्वीट घरु आहे न। असां बाबा असांखे शिक्षा ॾियनि था जंहिंसां असां पावन ठहींदासीं। यादि कंदे कंदे सतो प्रधान थी वेंदासीं। इहा ई त यात्रा आहे। असां बाप खे यादि में वेंदा आहियूं छो जी बाबा वटि ई घर वञिणो आहे। बाप ईंदा ई आहिनि पावन ठाहिण। सो त पावन दुनिया में वञिणो ई आहे। बाप पावन ठाहींदा आहिनि पोइ नंबरवार पुरुषार्थ अनुसार तव्हां पावन दुनिया में वेंदा आहियो।
ये ज्ञान बुद्धि में रहणो खपे। असां याजी यात्रा ते आहियूं। असांखे हिन मृत्यु लोक सां लौटी करे मृत्यु लोक में लौटी करे न अचिणो आहे। बाबा जो कमु आहे सभिनि खे घर ताईं पहुचाइणु। बाबा रास्तो ॿुधाए ॾींदा आहिनि। हाणे तव्हां मृत्यु लोक में आहियो, पोइ अमरलोक नई लोक में हूंदव, नई दुनिया में। बाप लाइक़ ठाहे करे ई छॾींदा आहिनि। दुख सुखधाम में बाबा न ईंदा आहिनि। सुखधाम में बाबा न वठी वेंदा। इन्हनि जी लिमिट हूंदी आहे। इहे घर ताईं वठी हलंदा आहिनि। इहे सॼो ज्ञान बुद्धि में रहणो खपे। सिर्फ़ु बाप खे यादि न करिणो आहे, सॼे ज्ञान साथ में ज्ञान बि खपे। ज्ञान सां तव्हां धन कमाईंदा आहियो। हिन सृष्टि चक्कर जी नॉलेज सां तव्हां चक्रवर्ती राजा ठहींदा आहियो। बुद्धि में इहे ज्ञान आहे, इन में चक्कर लॻायो आहे। पोइ असां घर वेंदासीं, पोइ नए से चक्कर शुरू थींदो। इहे सॼो ज्ञान बुद्धि में रहे, तॾहिं ख़ुशी जो पारो चढ़ियल रहे। इन खे त चईंदा आहिनि न स्वदर्शन चक्रधारी। इहो ज्ञान बुद्धि में रहे। बाप खे बि यादि करिणो आहे, शांतीधाम खे बि यादि करिणो आहे, सुखधाम खे बि यादि करिणो आहे। 84 जो चक्कर अगरि यादि न कंदव त चक्रवर्ती राजा कीअं ठहींदा। सिर्फ़ु हिक खे यादि करणु त सन्यासियुनि जो कमु आहे। छो जो उहे इन्हनि खे ॼाणंदा ई न आहिनि। ब्रह्म खे ई यादि कंदा आहिनि। ॿार त सुठी रीति बाप त सुठी रीति ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। यादि कंदे कंदे ई तव्हांजा पाप कटजंदा। यादि कंदे कंदे ई असांजा पाप कटजंदा। पहिरियों त घर वञिणो आहे। इहा रूहानी यात्रा आहे न, गायन बि आहे न। चारों तरफ़ लॻाया फेरा, पोइ बि हरदम दूर रहिया, अर्थात बाप सां दूर रहिया। जे बाप सां बेहद जो वरसो मिलणो आहे, उनखे ॼाणंदा ई न आहिनि। केतिरा चकर लॻाया आहिनि। हर वर्ष बि कई यात्रा कंदा आहिनि। पैसा ॾाढा हूंदा आहिनि त यात्राउनि जो शौक़ु रहंदो आहे। इहा त तव्हांजी रूहानी यात्रा आहे। तव्हांजे लाइ नई दुनिया ठही वेंदी। पोइ नई दुनिया में ई अचण वारा आहियो न। असांजे लाइ नई दुनिया ठही वेंदी, पोइ असां नई दुनिया में ईंदासीं, जंहिंखे अमरलोक चइबो आहे। हुते काल हूंदो न आहे जो कंहिंखे खणी वञे। काल खे हुकुम ई न आहे नई दुनिया में अचण जो। रावण जी त इहा पुराणी दुनिया आहे। तव्हां सॾु बि हिते ई कंदा आहियो न। बाप चईंदा आहिनि मां पुराणी दुनिया में पुराणे शरीर में ईंदो आहियां। मूंखे बि नई दुनिया में अचण जो हुकुम ई न आहे। मां त पतितनि खे पावन ठाहिण ईंदो आहे। तव्हां पावन ठही पोइ ॿियनि खे बि पावन ठाहींदा आहियो। सन्यासी त भॼी वेंदा आहिनि। तव्हां पावन ठही पोइ ॿियनि खे ठाहींदा आहियो। सन्यासी त ख़ुदि पावन ठहिण जी प्रतिज्ञा कंदा आहिनि, संकल्प कंदा आहिनि, पोइ भॼी वेंदा आहिनि। हिकदमि गुम थी वेंदा आहिनि, पतो ई न पियो हुजे किथे हली वियो। छो जो उहे ड्रेस ई बदिली वेंदा आहिनि। जीअं एक्ट्रेस रूप बदिलंदा आहिनि, कॾहिं मेल सां फीमेल ठही वेंदा आहिनि, कॾहिं फीमेल सां मेल ठही वेंदा आहिनि। इहे बि रूप बदिलंदा आहिनि। सत्युग में थोरी अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं। बाप चईंदा आहिनि मां ईंदो आहियां नई दुनिया ठाहिण। अॼुकल्ह बि तव्हां ॿार राज्य कंदा आहियो, पोइ ड्रामा प्लान अनुसार द्वापर शुरू थींदो आहे। मतिलबु जेसिताईं रावण अर्थात विकार बुरायूं आहिनि, तेसिताईं बाबा सां गॾु आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो आहे ड्रामा प्लान अनुसार तव्हां ॿार अॼुकल्ह बि तव्हां ॿार राज्य कंदा आहियो, पोइ ड्रामा प्लान अनुसार द्वापर शुरू थींदो आहे। पोइ भक्ति मार्ग में बाबा जो पाठ शुरू थींदो आहे न द्वापर युग में। पोइ रावण जो बि राज्य शुरू थी वेंदो आहे। देवताऊं वाम मार्ग में हली वेंदा आहिनि। उन्हनि जा ॾाढा गंदा चित्र बि आहिनि जगन्नाथपुरी में। जगन्नाथ जो मंदरु आहे न, हीअं त उन्हनि जी राजधानी हुई जो ख़ुदि विश्व जा मालिक हुया। पोइ उहो मंदर में वञी करे बंदि थी विया। उन्हनि खे कालो ॾेखारींदा आहिनि।
हिन जगतनाथ जे मंदर ते तव्हां ॾाढो सम्झाए सघंदा आहियो, ॿियो कोई हिन जो अर्थ सम्झाए न सघे। देवताऊं ई पूज्य खां पुजारी ठहींदा आहिनि। उहो माण्हू त हर ॻाल्हि में भॻवान जे लाइ चई ॾींदा आहिनि, आपे ई पूज्य आपे ई पुजारी। बाप ई सुख ॾींदा आहिनि, बाप ई दुख ॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां त तव्हांखे दुख ॾींदो ई न आहियां। दुनिया में त चईंदा आहिनि आपे ई पूज्य आपे ई पुजारी। तव्हां ई दुख ॾींदा आहियो, तव्हां ई सुख ॾींदा आहियो। बाप चईंदा आहिनि मां कंहिंखे दुख थोरी ॾींदमि। इहा त सम्झ जी ॻाल्हि आहे न। ॿार ॼमियो त ख़ुशी थींदी, ॿार मरियो त रोइण लॻी वेंदा, चईंदा भॻवान दुख ॾिनई। अरे इहे अल्पकाल जो सुख दुख तव्हांखे रावण सां ई मिलंदो आहे। मुंहिंजे राज्य में दुख जी ॻाल्हि न हूंदी आहे। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजे राज्य में दुख जी ॻाल्हि न हूंदी आहे। सत्य खे चइबो आहे अमरलोक, है न। सत्य खे चइबो आहे अमरलोक। इन जो नाम आहे मृत्युलोक। अकाले मरी पईंदा आहिनि हिते। हुते त ॾाढियूं ख़ुशियूं मनाईंदा आहिनि। हुते त ॾाढी ख़ुशियूं मनाईंदा आहिनि। आयु बि वॾी रहंदी आहे, वॾे खां वॾी आयु 150 जी हूंदी आहे। हिते बि ईअं, हिते बि कॾहिं कॾहिं अहिड़ा कोई जी हूंदी आहे, परंतु हिते त स्वर्ग न आहे न। कोई शरीर खे ॾाढो संभाल सां रखंदा आहिनि त आयु वॾी थी वेंदी आहे। पोइ ॿार बि केतिरा थी वेंदा आहिनि न। परिवार वधंदो वेंदो आहे, वृद्धि जल्दी थींदी आहे। जीअं झाड़ सां टालियूं निकिरंदियूं आहिनि न, 50 टालियूं, ऐं उन्हनि सां ॿियो 50 निकिरंदियूं, केतिरी वृद्धि थींदी वेंदी आहे। हिते त ईअं आहे। इन करे मिसाल बड़ जी झाड़ सां ॾेखारींदा आहिनि। सॼो झाड़ बीठो आहे, फाउंडेशन आहे। हिते बि आदि सनातन देवी देवता धर्म जो फाउंडेशन आहे। कोई खे पतो ई न आहे कि देवता कॾहिं हुया। उहो त लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि। अॻियां तव्हां कॾहिं ख़्याल बि न कंदा हुयो। बाबा ई अची करे इहे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। तव्हां हाणे बाप खे बि ॼाणे विया आहियो। सॼे ड्रामा जे आदि मध्य अंत ड्यूरेशन आदि सभिनि खे ॼाणे विया आहियो। तव्हां हाणे बाप खे बि ॼाणे विया आहियो। सॼे ड्रामा जे आदि मध्य अंत ड्यूरेशन आदि सभिनि खे ॼाणे विया आहियो। नई दुनिया खां पुराणी दुनिया, पुराणी दुनिया खां नई दुनिया कीअं ठहींदी आहे, इहे कोई ॼाणंदो ई न आहे, है न। त बाबा हाणे असांखे सभु कुझु ॿुधाए अथई, ड्यूरेशन ॿुधाई अथई, कीअं ठहींदो आहे, काॾे आहे देवी देवता, कीअं आया कीअं विया। नई दुनिया सां पुराणी दुनिया, पुराणी दुनिया सां नई दुनिया कीअं ठहींदी आहे, इहे कोई न ॼाणंदो आहे। हाणे तव्हां ॿार याद जी यात्रा में वेठा आहियो न। इहा यात्रा त तव्हांजी नित्य हलणी आहे। घुमो फिरो, परंतु हिन यादि में रहो। हिन यात्रा ते तव्हां नित्य हलणो आहे। तव्हांखे हिन यात्रा ते घुमो फिरो, परंतु बाबा खे यादि कंदा हलो। ये रूहानी यात्रा आहे। तव्हां ॼाणंदा आहियो भक्ति मार्ग में असां बि हुन यात्राउनि ते वेंदा हुआसीं। ॾाढा बार यात्रा कई हूंदी। जो पक्का भक्त हूंदा, बाबा सम्झाईंदा आहिनि हिकु शिव जी भक्ति करणी आहे। उहा आहे अव्यभिचारी भक्ति। हिकु शिव बाबा खे यादि करणु अव्यभिचारी भक्ति। पोइ देवताउनि जी थींदी आहे। पोइ 5 तत्वनि जी भक्ति शुरू कंदा आहिनि। देवताउनि जी भक्ति पोइ बि सुठी आहे, छोजी उन्हनि जो शरीर बि सतो प्रधान आहे। मनुष्यनि जो शरीर त पतित आहे, उहो त पावन आहे। पोइ द्वापर खां वठी करे सभु पतित थी वेंदा आहिनि, है न। इन करे द्वापर युग वारी जेका देहधारी धर्म स्थापकनि जे जेके शरीरनि जे रूप में साधारण, उन्हनि रूप में पूजा करणु सुठी न आहे। बाबा चईंदा आहिनि न, छा शिव जी
ब्रह्मा विष्णु शंकर, राधे कृष्ण, लक्ष्मी नारायण, राम सीता, बस। अगर करणी आहे असां त शिव बाबा खे यादि करणी आहे। अगरि तव्हां निराकार रूप में नथा करे सघो त बाबा चवंदा आहिनि चलो शिवलिंग जे रूप में यादि करो, है न। उन बि न अगरि तव्हांखे करणी थी पए त चलो ब्रह्मा विष्णु शंकर खे यादि करो, है न। लेकिन बाबा पंहिंजे ॿारनि जे लाइ ईअं नथा चवनि, जो भॻत आहिनि उन्हनि जे लाइ चवनि था। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो देवताउनि जी भक्ति पोइ बि सुठी आहे, श्री उन्हनि जो शरीर बि सतो प्रधान आहे। मनुष्यनि जो शरीर त पतित आहे न, उहो त पावन आहिनि। पोइ द्वापर खां वठी करे सभु पतित ठही वेंदा आहिनि, हेठि सीढ़ी किरंदा ईंदा आहिनि, हेठि किरंदा ईंदा आहिनि। सीढ़ी जो चित्र तव्हांजे मथां तव्हांजो ॾाढो सुठो आहे सम्झाइण जो। जिन जी बि कहानी ॿुधाईंदा आहिनि, इहे सभु दृष्टांत आदि हिन समय जा ई आहिनि, सभु तव्हांजे मथां ई ठहियलु आहिनि। ब्रह्मड़ी जो मिसाल बि तव्हांजो आहे, जो कीड़नि खे आपसमान ब्रह्मण ठाहींदा आहिनि। हितां जा ई सभु दृष्टांत आहिनि। बाबा चवंदा आहिनि जिन जी कहानी ब्रह्मड़ी। तव्हां ॿार पहिरियों जिस्मानी यात्रा कंदा हुयो, हाणे पोइ बाप द्वारा रूहानी यात्रा सिखंदा आहियो। इहे त पढ़ाई आहे न। भक्ति में ॾिसो छा छा कंदा आहिनि, सभिनि जे अॻियां मथो टेकंदा रहंदा आहिनि, हिक जा बि ऑक्यूपेशन न ॼाणंदा आहिनि, हिसाबु कबो आहे न, सभिनि खां जास्ती जन्म केरु वठंदा आहिनि, पोइ कमु थींदा वेंदा आहिनि। इहे ज्ञान बि हाणे तव्हांखे मिलियो आहे, तव्हां सम्झाईंदा आहियो बराबरि। स्वर्ग हुयो, भारतवासी त एतिरा पथर बुद्धि ठहिया आहिनि। उन्हनि सां पुछो स्वर्ग कॾहिं हुयो त चई ॾींदा आहिनि लाखों वर्ष। कल्ह बि बाबा चई न विदेश वारनि जी बुद्धि त बि सुठी आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां विश्व जा मालिक हुयासीं, केतिरा सुखी हुयासीं। हाणे वरी तव्हां बेगर टू प्रिंस तव्हांखे ठहिणो आहे। दुनिया नई खां पुराणी थींदी आहे त बाप चवंदा आहिनि महिनत करो। दुनिया नई खां पुराणी थींदी आहे त हाणे महिनत करो, असां वापसि नई दुनिया में अचूं, बेगर टू प्रिंस ठहूं असां। त बाप चवंदा आहिनि महिनत करो। इहे बि ॼाणंदा आहियो माया घड़ी घड़ी भुलाए ॾींदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि बुद्धि में सदैव यादि रखो कि असां वञूं था। असांजी न पुराणी दुनिया सां लंगर उठी वियो आहे, नई दुनिया नैया हुन पार वञणी आहे। ॻाईंदा बि आहिनि न, नैया सुंजी पार लॻायो प्रभु, कॾहिं पार वञणी आहे, उहे ॼाणंदा न आहिनि। त मुख्य आहे ही यादि जी यात्रा। बाप सां गॾु वरसो बि यादि अचिणो खपे न। ॿार बालिक थींदा आहिनि त बाप जो वरसो ई बुद्धि में रहंदो आहे कि मुंहिंजे पापा वटि इहो आहे, इहो आहे, इहो आहे। तव्हां त वॾा आहियो न, बाप झटि आत्मा झटि ॼाणे वेंदी आहे न। इहे ॻाल्हियूं त बराबरि आहिनि न। असांजे बाबा वटि त स्वर्ग जी बादशाही आहे, बेहद जो बाप वरसो ई स्वर्ग जो ॾींदा आहिनि। बाबा स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि त बाप जी श्रीमत ते हलणो पए। बाप चवंदा आहिनि पवित्र ज़रूरु ठहिणो आहे, पवित्रता जे कारण ई झगड़ा थींदा आहिनि। उहो त बिल्कुलु जीअं रौ नर्क में पिया आहिनि, ॿियो ई जास्ती विकारनि में किरण लॻी पवंदा आहिनि। इन करे बाप सां प्रीत रखी न सघंदा आहिनि दुनिया वारा, ॿियो ई जास्ती बाबा चवंदा आहिनि दुनिया वारा त रौ नर्क में पिया आहिनि, ॿियो ई जास्ती विकार में किरी पवंदा आहिनि। हिन करे बाबा सां प्रीत न रखी सघंदा आहिनि। विनाश काले विपरीत बुद्धि आहे न। बाप ईंदा ई आहिनि प्रीत बुद्धि ठाहिणु। ॾाढा आहिनि जंहिंजी रिंचक बि बाबा सां प्रीत न आहे, कॾहिं बाबा खे यादि बि न कंदा आहिनि, शिव बाबा खे ॼाणंदा ई न आहिनि, मञंदा ई न आहिनि। माया जो जी त पूरो ग्रहण लॻी विया आहिनि। ऐं कई ॿार त मञंदे बि अहिड़ा विपरीत बुद्धि थी वेंदा आहिनि त उन्हनि जो त छा ई हाल थींदो। ये यादि जी यात्रा बिल्कुलु बि उन्हनि जी न आहे। बाप महिनत कराईंदा आहिनि। इहे बि ॼाणंदा आहियो सूर्यवंशी चंद्रवंशी राजधानी हिते स्थापना थिए थी, दास दासियूं चंडाल बि हिते ई ठहींदा।
सत्य त्रेता में कोई भी धर्म स्थापना न थींदो आहे। राम कोई धर्म स्थापना न कंदो आहे। ये त धर्म स्थापना करण वारो बाप राम कंदा आहिनि। ॿिया धर्म स्थापक ऐं बाप जी धर्म स्थापना में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। बाप ईंदा ई आहिनि संगम ते, जबकि दुनिया खे बदिलणो आहे। बाप ईंदा ई आहिनि संगम ते, जबकि दुनिया खे बदिलणो आहे। बाप चईंदा आहिनि कल्प कल्प जे संगम युगे मां ईंदो आहे। उन्हनि पोइ युगे युगे अक्षर रॉन्ग लिखी छॾियो अथनि, है न। बाबा चईंदा आहिनि मां कल्प कल्प जे संगम युगे ईंदो आहे। उन्हनि पोइ युगे युगे अक्षर लिखी छॾियो आहे। अॼुकल्ह भक्ति मार्ग बि हलणो ई आहे। त बाप चईंदा आहिनि ॿार हिन ॻाल्हियुनि खे भुलिजो न, है न। अॼुकल्ह भक्ति मार्ग बि हलणो ई आहे। त हिन ॻाल्हियुनि खे, हिन अक्षर खे, बाबा जे हिन ज्ञान खे भूलो न। इहा चईंदा आहिनि बाबा असां तव्हांखे भुलिजी वेंदा आहियूं। अरे बाप खे त जानवर बि न भुलिजंदो आहे। बाबा खे त जानवर बि न भुलिजंदो आहे। तव्हां छो भुलिजंदा आहियो? पंहिंजे खे आत्मा न सम्झंदा आहियो। देह अभिमान ठहिण सां ई बाप खे भुलिजंदा आहियो। जॾहिं असां ख़ुदि खे देह सम्झंदा आहियूं तॾहिं बाप खे भुलिजंदा आहियूं। त ख़ुदि खे सदा आत्मा सम्झो त बाबा सदा यादि रहंदा। ख़ुदि खे सदा फ़रिश्तो सम्झो त सदा अव्यक्त वतन में रहंदासीं। हाणे जीअं बाप सम्झाईंदा आहिनि वैसे तव्हां ॿारनि खे बि टेव आदत रखणी आहे, भपके सां ॻाल्हि करणी खपे। ईअं न वॾे आदमियुनि जी ॻाल्हि अॻियां असां फंक थी वञूं। तव्हां कुमारियूं ई वॾे वॾे विद्वान पंडित जे अॻियां वेंदा आहियो त तव्हांखे निडर थी सम्झाइणो आहे, न। असांजो सत्य ज्ञान आहे। सत्यता बि हुजे, निर्भयता बि हुजे ऐं निर्मानता बि हुजे, नम्रता बि हुजे। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बुद्धि में सदैव रहे असां वञूं था। असांजी नैया जो लंगर हिन पुराणी दुनिया सां उठी चुकियो आहे। असां रूहानी यात्रा ते आहियूं। ये यात्रा करणी ऐं कराइणी आहे। ॿियो आहे कहिड़े बि वॾे आदमी जे साम्हूं निर्भयता सां ॻाल्हि करणी खपे। फंक न थियणो आहे। देही अभिमानी ठही करे सम्झाइण जी आदत विझणी आहे। वरदाना व्यर्थ व माया जे इनोसेंट ठही, व्यर्थ व माया सां इनोसेंट ठही दिव्यता जो अनुभव करण वारा महान आत्मा ठहो। महान आत्मा था सेंट, उनखे चईंदासीं जो व्यर्थ व माया सां इनोसेंट हूंदा आहिनि। जीअं देवता हिन सां इनोसेंट हुया, ईअं पंहिंजे उहे संस्कार इमर्ज करो। व्यर्थ संकल्प, विकल्प, आसुरी संकल्प सत्युग में थोरी हूंदा। हो त उते त बिल्कुलु अपवित्रता जी अविद्या वारी आत्मा हूंदी आहे। त उहा स्थिति असांखे हाणे खां ई पाइणी आहे। हिकदमि रावण जी हर बात खां इनोसेंट पंहिंजे उहे संस्कार इमर्ज करो। व्यर्थ जी अविद्या स्वरूप ठहो। व्यर्थ जे अविद्या स्वरूप ठहो। श्री व्यर्थ जो जोश कई बार सत्यता जो होश, यथार्थता जो होश समाप्त करे ॾींदो। हिन करे समय, श्वास, बोल, कर्म सभिनि में व्यर्थ सां इनोसेंट ठहो। समय, श्वास, बोल, कर्म सभिनि में व्यर्थ सां इनोसेंट ठहो। जॾहिं व्यर्थ जी अविद्या थींदी त दिव्यता स्वतः अनुभव थींदी। जंहिं सां व्यर्थ सां असांजी अविद्या थी वेंदी
त दिव्यता स्वतः अनुभव थींदी ऐं अनुभव कराईंदव बि। स्लोगन आहे, फस्ट डिवीज़न में अचिणो आहे त ब्रह्मा बाप जे क़दम ते क़दम रखो। फस्ट डिवीज़न अचिणो आहे त ब्रह्मा बाप जे क़दम ते क़दम रखंदा हलो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,